अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुश्तबा तुनियो हाज़िर आहियां। मुंहिंजो चैनल आहे यूट्यूब ते मुश्तबा तुनियो ऑफिशियल नाले सां। अॼु मूंसां गॾु जेकी संगत मौजूदु आहे, वॾेरो बुज़ट ख़ान ऐं जेको आहे सो नूरो बि आहे, ऐं इन सां गॾोगॾु असांजो प्यारो दोस्त वाहिद रज़ा सुरियाणी ऐं साईं सां गॾु मौजूदु आहे असां। बिल्कुलु बिल्कुलु हाँ साईं, फिलहाल टई नाला असांजा हलनि था। मुझे तरफ तक करायो न साईं, न न न न न न असल में टई नाला सूट कनि था। ॾिसण वारनि खे इहा ख़बर आहे त मुंहिंजा जेको आहे सो जेको चैनल आहे वाहिद रज़ा ऑफिशियल यूट्यूब ते, उन में हिन टाइम मुंहिंजा ॿ सीरियल हलनि था। हिकु नूरे नाले सां ऐं ॿियो जेको आहे सिटकॉम माना जंहिंखे चए उहो आहे पूज़ट ख़ान। त इहे टे कैरेक्टर मुंहिंजा हलनि था। त इन जे हवाले सां साईं थो चए त असां सां गॾु हिन भर में जेको ॿियो दोस्त वेठो आहे, उनखे बि तव्हां बख़ूबी सुञाणो, अली ज़ुल्फ़कार साहिबु, जंहिंजो पंहिंजो यूट्यूब चैनल बि आहे। त माशाल्लाह सभिनी जा पंहिंजा चैनल हाणे अलाह सभिनी खे नवाज़ियो आहे। पहिरियों मार्केटिंग भी कंदो आहियां, एक्टिंग जो हिकिड़ो ॿियो आहे। अच्छा, तिने कोशिश कंदो आहियां। मार्केटिंग जो नालो ॿुधायो चैनल जो दोस्त। अली ज़ुल्फ़कार ऑफिशियल जे नाले सां उर्दू चैनल आहे उहो। मार्केटिंग जे असां ॾेखारींदा आहियूं कराची जेके मार्केट आहिनि, हिकु मां सिंधी थी करे उर्दू चैनल कंदो आहियां। त तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी पसंदि कयो। पोइ माना छा मोनिटाइज़ चैनल आहे मुंहिंजो। हा, त ऐं हाणे इन असुलु मक़सदु इहो आहे त मां बि पंहिंजे चैनल जी ॻाल्हि कई। असल में जेको तारीफ़ कराए पियो, जंहिंजे हथ में माइक आहे हिन टाइम, त असांजो मुजतबा चुनियो जेको दोस्त आहे, त उन जो पंहिंजो चैनल आहे मुजतबा ऑफिशियल नाले सां, ईअं न? जी सर, मुश्तबा तुनियो ऑफिशियल। हा, मुजतबा तुनियो ऑफिशियल नाले सां साईं जो यूट्यूब चैनल जेको आहे, उन ते तमामु सुठा वीडियोज़ वग़ैरह ठाहे करे महिनत करे पियो, रखे पियो। फेसबुक ते बि हिन पेज आहे, उनजो बि साॻियो ई नालो हूंदो। हा, मुजतबा तुनियो ऑफिशियल। त इन नाले सां मुंहिंजो बि पेज साॻी नाले सां आहे ऐं यूट्यूब चैनल बि आहे। त हाणे चवण जो मक़सदु इहो आहे त तमामु दोस्त असांजो बहितरीनु जेको आहे सो राइटर बि आहे, डायरेक्टर बि, जंहिंजो चैनल हूंदो आहे डायरेक्टर ई पाण हूंदो आहे, राइटर ई पाण हूंदो आहे। त हीअ बेसिकली शुरू खां वठी केतिरे टाइम खां तव्हां सुञाणो था भाऊ खां, केतिरनि खां वठी? मुजतबा तुनियो साहिबु साईं असां सां गॾु शुरू खां वठी तक़रीबन 1.5 खां वठी असां अफ़रा तफ़री कंदा हुआसीं केटीएन ते। 15-16 साल थी आहिनि। 18 साल तक़रीबन 2005 जी ॻाल्हि आहे। साईं हा, दोस्त खे सपोर्ट करणु ज़रूरी आहे। त हे असांजो बहितरीनु दोस्त आहे, तमामु घणी महिनत कंदो आहे। जेकॾहिं तव्हां हिन जा वीडियोज़ वग़ैरह ॾिसंदव त यकीनन तव्हांखे वीडियोज़ उन जा मज़ो बि ॾींदा। त तव्हां सभिनी दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त मुजतबा तुनियो साहिब जो जेको चैनल आहे यूट्यूब ते, उनखे लाइक बि कयो, सब्सक्राइब कयो ऐं उन जा जेके वीडियोज़ आहिनि उहे शेयर बि कयो। ॾिसो, चवंदा आहिनि न, न वणे पैसा वापसि। त इनशाला तव्हांखे चैनल मज़ो ॾींदो ऐं दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे त ज़रूरु ज़रूरु वीडियो ॾिसनि ऐं सब्सक्राइब कनि। थैंक यू सो मच। ऐं बाक़ी असांजो दोस्त वेठो आहे अली ज़ुल्फ़कार साहिबु, ॾिसूं हू छा थो चए तव्हांजे बारे में। यकीनन हू बि पंहिंजे दोस्त जी सपोर्ट ई कंदो, ईअं ई चवंदो जीअं मां चयो आहे, पर वरी बि उनजा पंहिंजा ख़्याल आहिनि, ॾिसूं छा थो चवे। जी अली भाई, मां बि दोस्तनि खे इहा ई गुज़ारिश कंदुसि, जीअं वाहिद भाउ ॻाल्हि कई, त हिन दोस्त खे चैनल जेको आहे यूट्यूब ते सपोर्ट कयो, हुनखे तव्हां हुनखे सब्सक्राइब कयो। ऐं फेसबुक ते हिन जो पेज आहे मुश्तबा तुनियो नाले सां, हिनखे बि तव्हां सपोर्ट कयो, हिनखे लाइक कयो, शेयर कयो दोस्तनि ताईं घणे में। हीअ असांजी हिकु टीम आहे, वाहिद भाउ थियो, सोरा भाउ थियो, अली गुल थियो, भाउ असांजो वाहिद रज़ा थियो, जेके बि असांजा दोस्त आहिनि, त इन्हनि सभिनी सां गॾिजी हिननि कमु कयो आहे। सो मां इहा ई गुज़ारिश कंदुसि त भाउ चैनल खे वधि में वधि सब्सक्राइब कयो, लाइक कयो, शेयर कयो। थैंक यू सो मच। थैंक यू भाईजान, महिरबानी। तव्हां दोस्त जी महिरबानी। दोस्तों इजाज़त ॾिजो। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह अल्लाह हाफ़िज़। आवाज़ आयो।